अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सहरा सुमरो ऐं मूंसां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अफ़गान तालिबान जी दरख़्वास्त ते पाकिस्तान 48 कलाकनि लाइ जंगबंदी जो फ़ैसिलो करे वरितो। परॾेही वज़ारत मुताबिक़ अफ़गान तालिबान रजीम पारां जंगबंदी जी दरख़्वास्त कई वई हुई। अफ़गान तालिबान जी दरख़्वास्त ते अॼु शाम 6 वॻे खां ईंदड़ 48 कलाकनि लाइ आरज़ी जंगबंदी जो फ़ैसिलो कयो वियो। परॾेही वज़ारत जो चवणु आहे त ॿ तरफ़नि ॻाल्हियुनि ज़रिए मसइलनि जो मिसबत हल ॻोल्हण जी कोशिश कंदासीं। महमद में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 30 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त फोर्सेस जे ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जे केतिरनि ई ठिकाणनि खे तबाह कयो वियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द अफ़गान तालिबान तरफ़ां पाकिस्तान जे हदनि में उमाणिया विया हुआ। सिक्योरिटी फोर्सेस बर वक़्त कार्रवाई करे दहशतगर्द मनसूबे खे नाकाम बणायो। सदर आसिफ अली ज़रदारी सां फील्ड मार्शल आसिम मुनीर जी मुलाक़ात। सिक्योरिटी मामलनि ते मुशावरत। फील्ड मार्शल मुल्की दाख़िली ऐं ख़ारजी सिक्योरिटी सूरतहाल अफ़गान तालिबान पारां ताज़ी जारियत जे जवाब में पाक फ़ौज जे रद्द अमल ते ब्रीफिंग ॾिनी। फील्ड मार्शल आसिम मुनीर सदर आसिफ अली ज़रदारी खे ॿुधायो त पाक फ़ौज अफ़गान सरहदनि वटि हमलनि जो बर वक़्त ऐं भरपूर जवाब ॾिनो। मुल्की सरहदनि जे तहफ़ुज़ लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वेंदा। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां पाक फ़ौज जे पेशा वाराणी महारत, दिफ़ाई तयारी ऐं मुल्क जे दिफ़ा में पाक फ़ौज जे किरदार जी वाखाण। सरहद पार हमलनि जे असराइती जवाब ते पाक फ़ौज जे बहादुरी, सलाहियत ऐं अज़म खे ख़राज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान पंहिंजी क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाइक़ाई सालमियत जे तहफ़ुज़ लाइ हर क़ीमत ते क़दम खणंदो। पाक फ़ौज तरफ़ां भारत जी फ़ौजी क़यादत जी प्रोपेगेंडा ते ॻणती ज़ाहिर। DGISPR चयो आहे त भारत जे फ़ौजी क़यादत बेबुनियाद ऐं चिड़ ॾियारींदड़ प्रोपेगेंडा शुरू करे छॾी आहे। बिहार ऐं ओलह बंगाल में चूंडनि दौरान चिड़ ॾियारींदड़ प्रोपेगेंडा कई पई वञे। भारत जे अस्करी क़यादत पारां सियासी दॿाउ में अची गैर ज़िमेवाराना बयान ॾियणु अफ़सोसनाक आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त भारत जी अस्करी क़यादत हर रियासती इलेक्शन खां अॻु प्रोपेगेंडा शुरू कंदी आहे। चिड़ ॾियारींदड़ बयान ॾखण एशिया जे अमन ऐं इस्तिकाम लाइ ख़तरो आहिनि। अफ़गान तालिबान पारां पाकिस्तान ते हमले में एलब्रस मिसाइल सिस्टम इस्तेमाल करण जो शक। 2022 में तालिबान एलब्रस ऐं लोना IM जी नुमाइश कई। सोवियत यूनियन पारां छॾियल पुराणो मिसाइल सिस्टम बहाल कयो वियो हो। सुहेल आफरीदी वज़ीर आला ख़ैबर पख्तूनख्वा जे उहिदे जो हलफ़ खणी वरितो। गवर्नर KPK फैसल करीम कुंडी नैन चूंडियल वज़ीर आला KPK सुहेल आफरीदी खां हलफ़ वरितो। गवर्नर हाउस में मुनक़िद हलफ़ बरदारी तक़रीब में IG KPK चीफ सेक्रेटरी ऐं तहरीक इंसाफ़ जे सीनियर अॻवान शिरकत कई। पिशावर हाई कोर्ट गवर्नर KPK फैसल करीम कुंडी खे अॼु नए चूंडियल वज़ीर आला खां हलफ़ वठण जो हुकुम ॾिनो हो। IMF ऐं पाकिस्तान विच में स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो। एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जी मंज़ूरी बैदि $1 अरब 20 करोड़ जारी कया वेंदा। IMF पारां जारी कयल पधर में चयो वियो आहे त IMF फंड जी सहूलियत तहत पाकिस्तान जे इक़्तिसादी प्रोग्राम में इस्तिकाम अची रहियो आहे ऐं मार्केट एतमाद जी बहाली तरफ़ वधी रही आहे। IMF जो वधीक चवणु आहे त 2025 में पाकिस्तान जो करंट अकाउंट खसारो 14 सालनि बैदि पहिरियों भेरो सरप्लस रहियो। माली तवाज़ुन प्रोग्राम जे हदफ़ खां बहितर रहियो ऐं नाणे जे मटा-सटा जे ज़ख़ीरनि में बहितरी आई। सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत सामुंडी पट्टी ते मॉडल एक्वाकल्चर पार्क क़ाइम करण जी नबी सर वजीर वाटर सप्लाई मंसूबे जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत पॉलिसी बोर्ड जो 48 इजलास में तजवीज़ कयल एक्वाकल्चर पार्क जे क़याम ते बहस। मंसूबे में मिट्टी जा तलाउ, हैचरीज़, सी फूड प्रोसेसिंग यूनिट्स, ग्रीन एनर्जी हल ऐं बैन अल-अक़वामी मार्केटिंग ताईं लाॻापा शामिल। मंसूबे तहत एक्सपोर्ट में इज़ाफ़ो थींदो। पाइदार ऐं मयारी फार्मिंग, मक़ामी पैदावार में इस्तेकाम, रोज़गार जा मौक़ा, ॻोठाणी तरक़ी ऐं जदीद टेक्नोलॉजी जी मुंतक़ली बि थींदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध खे एक्वाकल्चर जे शोबे में एक्सपोर्ट बेड्स हब बणायो वेंदो। सिंध जी 350 किलोमीटर डिघी सामुंडी पट्टी ऐं मुल्क जे 71% सामुंडी वसीलनि सबबि हिन शोबे में वॾी तरक़ीअ जा इम्कान मौजूदु आहिनि। सिंध असेंबली जो अॻूणो स्पीकर ऐं पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान आगास राजतुरानी 72 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। आगास राजतुरानी खे कुझु ॾींहं अॻु ब्रेन हेमरेज थियो हो।
कराची के अस्पताल में इलाज दौरान संदसि साह जी तंद टुटी पई। आगास राजतुरानी 1988 में पहिरियों भेरो सिंध असेंबली जो मेंबर चूंडियो। 4 भेरा MPA, 3 भेरा सूबाई वज़ीर ऐं सिंध जो वक्ती गवर्नर रहियो। संदसि शुमार शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी जे वेझनि साथियुनि में थींदो हो। सदर आसिफ अली ज़रदारी, PPA चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शजील मेमण ऐं ॿियनि पारां आगास राजतुरानी जी लाॾाणी ते ॾुख जो इज़हार। कराची में अफ़वाननि पारां ख़ाली कयल अफ़वान बस्ती जा घर ड्राइण लाइ ऑपरेशन। पुलिस ऐं रेंजर्स जी मौजूदगी में हैवी मशीनरी सां अॾावतूं, ड्राए पट। कार्रवाई दौरान पुलिस मथां पथरा चक्रियूं, इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस पारां लाठी चार ऐं गोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल, केतिरा ई माण्हू गिरफ़्तार। SSP ओलह जो चवणु आहे त 200 एकड़ खां वधीक सरकारी ज़मीन ख़ाली कराए रहिया आहियूं। कुझु शरपसंद माहौल ख़राब करण था चाहिनि। लाड़काने में जवाबदार कुहाड़ियूं हणी पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। हिकु औरत ज़ख़्मी, ॻोठ जुड़ियो चांडियो में घरू अणबण तां जवाबदार अयाज़ ॾेथो पंहिंजी घरवारी नसीबा ॾेथो खे कुहाड़ियूं हणी क़तल करे फ़रार थी वियो। कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु औरत ज़ख़्मी। मक़तूला औरत जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदार अयाज़ बेगुनाह पंहिंजी ज़ाल खे क़तल करे ॿार खे खणी वियो आहे। मीरपुर माथे वेझो रोड हादसे में एक ॼणो फौत। क़ौमी शाहराह ते ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार वहाब टावरी फौत थी वियो। संदसि भेण ज़ख़्मी। बिरिया रोड भरिसां नौजवान रेलगाॾी हेठां अची कटिजी फौत थी वियो। फौती जी 20 वरनि जी अली शेर जहांगीर तौरु सुञाणप। टंडे बागी वेझो कार जो टक्कर लॻण सबबि वाटड़ो 8 वरनि जो विक्रम पुट आरिफ कोहली फौत। रेती वेझो गॾु गाॾी मोटरसाइकिल विच में टक्कर हादसे में महवाल बुहड़ फौत। पिरियाला वेझो हथियारबंदनि 2 नौजवाननि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कचे जे ॻोठ जामणा भरिसां डंड ते हथियारबंदनि जी का फायरिंग में सिराज नाले जो ऐं असलम नाले जो मारिजी विया। वाक़े बैदि इलाइक़े में डहका।